नाज़िन अहम ख़बर अवां खे ॾेई रहिया आहियूं त गढ़ी यासीन जे PS 9 ते आगास राज दुरानी जी ख़ाली थियल सीट ते नंढी चूंड जारी आहे। PP जे शहबाज़ दुरानी ऐं JUI राशिदुल्ला शाह विच में सख़्त मुक़ाबलो आहे। नंढी चूंड लाइ पॉलिंग शाम 5 वॻे ताईं जारी रहंदी। सिक्योरिटी जा इंतहाई सख़्त इंतज़ाम कया विया आहिनि। वॾे अंग में अहलकार मुक़रर थियल आहिनि। 178 पोलिंग स्टेशन क़ाइम कया विया आहिनि, जंहिं में 84 हसास ऐं 54 इंतहाई हसास करार ॾिनियूं वयूं आहिनि। एक भेरो ॿीहर तव्हां खे ॿुधाईंदा हलूं त गढ़ी यासीन जे PS 9 ते आगास राज दुरानी जी ख़ाली थियल सीट ते नंढी चूंड जारी आहे। PP जे शहबाज़ दुरानी ऐं JUI राशिदुल्ला शाह विच में सख़्त मुक़ाबलो आहे। नंढी चूंड लाइ पॉलिंग शाम 5 वॻे ताईं जारी रहंदी। सिक्योरिटी जा इंतहाई सख़्त इंतज़ाम कया विया आहिनि। वॾे अंग में अहलकार मुक़रर थियल आहिनि। 178 पोलिंग स्टेशन क़ाइम कया विया आहिनि, जंहिं मां 84 हसास ऐं 54 इंतहाई हसास करार ॾिनियूं वयूं आहिनि।